नाज़रीन, ICC वर्ल्ड कप न्यूज़ीलैंड पाकिस्तान के मैच खटण लाइ 402 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो। भारत में जारी ICC क्रिकेट वर्ल्ड कप जे 35 मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान के मैच खटण जे लाइ 402 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। भारतीय शहर बेंगलोर GM चन्ना स्वामी क्रिकेट स्टेडियम में जारी मैच में पाकिस्तान न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ मैच में टॉस खटे फील्डिंग जो फ़ैसिलो कयो। न्यूज़ीलैंड जी पहिरीं विकेट 68 रन्सुनि ते किरी, जॾहिं त ओपनर डेविड कॉनवे 39 बॉलनि ते 35 रन्सूं ठाहे हसन अली जे बॉल ते मोहम्मद रिज़वान खे कैच ॾेई आउट थी वियो। न्यूज़ीलैंड जो कप्तान केन विलियमसन बहितरीन रांदि जी शुरूआति कई, जंहिंखां पोइ न्यूज़ीलैंड 29 ओवर्स में हिकु विकेट जे नुक़सान ते 200 रन्सूं मुकमिल कयूं। जंहिंखां पोइ न्यूज़ीलैंड जे कप्तान केन विलियमसन 79 बॉलनि ते 95 रन्सूं ठाहे इफ्तिखार अहमद जे बॉल ते कैच आउट थी वियो। न्यूज़ीलैंड जी टीं विकेट 261 रन्सुनि ते किरी। रांदीगर रिचन रमेदार 94 बॉलनि ते 108 रन्सूं ठाहे वसीम जूनियर जे बॉल ते आउट थी वियो। न्यूज़ीलैंड जी चौथीं विकेट 318 रन्सुनि ते किरी, जॾहिं डेविल मिचेल 18 बॉलनि ते 39 रन्सूं ठाहे हार्स रऊफ़ जे बॉल ते आउट थियो। न्यूज़ीलैंड जी पंजीं विकेट 345 रन्सुनि जे स्कोर ते किरी, जॾहिं मार्क चैचमैन 27 बॉलनि ते 39 रन्सूं ठाहे वसीम जूनियर जे बॉल ते आउट थी वियो।